अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु हैं इमरान अली गोपांग। ख़बर शामिल क्यों था ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह की रिपोर्ट मुताबिक रोडी वेझो दुबर थाने की हद गोठ मोहम्मद सालेह बुरड़ो के रहवासिन रजब अली बुरड़ो, गुलजार अहमद, खैर मोहम्मद, पीरसन मिसमात फातिमा बुरड़ो और बिन पीपल्स पार्टी के अगवाणन के बैनर अॻियां बीही औरतूं और मासूम बरड़ा साण करे कुरान पाक हथन में खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो तो पीपल्स पार्टी रोडी के कारकुनन पीरल बुरड़ो और गुल हसन हाले पोटरो असांजे मुखालिफ दुर और इरीगेशन अमले से मिली असांजी ज़मीन मां केलन जे लगायल बाग में हेवी मशीनरी के जरिए ज़बरदस्ती वाटर खोटरायो है, जैसा असांजे फसल जो लखें रुपये जो नुकसान थो है। जैं तो पीरल बुरड़ो डे असांजी ज़मीन 5 जरिब जो खातो भी रहियल है जो नथो दिनो वने। खातो घुरण और वाटर ठाहिण का मना करण ते बासरन पारां पुलिस की मदद से असांखे हिरासत करे कूड़न केसन में फासायो पियो वने। 2 ॾींहं अॻु मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस असांजे घरनि मथां चढ़ाई कराई वई हुई। दुबर पुलिस विंगार वांदे असांजे हिकु ॼणे खे नादर बुरड़ो के 5 किलो भंग के कूड़े केस में चालान करे छॾियो आहे, जेको असां गुल हसन हाले पोटर के चवण ते पुलिस हवाले कयो हो ऐं जांच करण बाद छॾाइण जो वाइदो कयो। पोइ कूड़े केस में चालान कयो वियो आहे। मुज़ाहिरनि वधीक चयो त असां बि पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं। वाटर वारे मामले जो कोर्ट खां स्टे ऑर्डर भी वरितल आहे। उन बावजूद सियासी सपोर्ट रखंदड़ वॾेरा असांजे मथां ज़ुल्म की इंतहा कंदे असांखे पुलिस खां हिरासत कराए रहिया आहिनि। हुननि आला क़यादत ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो तो वाक़े की इंक्वायरी कराए बासर वॾेरनि ऐं पुलिस के ज़्यादतनि खां तहफ़ुज़ ॾियारो वञे। ॿिए पासे पीपल्स पार्टी के वर्कर पीरल बुरड़ो जो चवणो हो त ही इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। 5 जरेब ज़मीन मुंहिंजी ख़रीद थियल आहे, जेका मूं जमालदीन चिंजण खां ख़रीद कई आहे। एहतजाज कंदड़ मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। वाटर अदालती हुकूमत इरीगेशन अमले खोटरायो आहे। हुननि जा छोकरा ॾोहारी क़िस्म जा आहिनि ऐं चोरियुनि में मुलविस आहिनि। पुलिस हुननि जे माण्हुनि खे चोरी के केस में गिरफ़्तार कयो आहे। उन वाक़े सां मुंहिंजो को बि तालुक़ न आहे। असां सां नाहक कयो अथऊं ॾाढो। असांजा ॿार बच्चा पंहिंजी हीअ न हीअ मगर असांजे मथां बीठा आहिनि। पुलिस ॿिया असांजे करण वई लादत न वठूं, ज़ाइफ़ां बि त ॿार बि त मर्द बि छो असां सां वई गुलसन हाले पोटो होॾो पीरल बुरड़ो असां सां ॾाढो न्याज़ी कई अथोसि। असांखे इंसाफ़ मिले, असांखे पंहिंजो खाता बि ॾियनि। असां सां नाहक छो था कनि? असांखे धमकियूं ॾिनी वियूं, हर शइ असां चुप करे वेही रहियासीं। असांजो जेतिरो बि नुक़सानु थियो आहे कोर्ट पाण सॻोरी ॾिसी सघे थी। उन खां बाद में उन राति जो पुलिस जी जेका आहे जेका ॻोठ दाणनि में ॿुधायूं त बाबा मोबाइलियूं अची वियूं, हर शइ थी वियो आहे, छा थियो आहे छा थियो आहे। ऐं कंहिंजे लाइ ॾियूं बाबा नादर बुरड़ो उहो ॾियो। नादर असां शाम ॾियूं था, उहो त मज़ूरी असां वियल आहे। असां उन गुल हसन जे हथ ते हाले पोटर जे हथ ते असां उहो माण्हू ॾिनो आहे, उहो उते वियो आहे। असांखे तॾहिं आरज़ी माण्हू ॿियो मिलियो, ॿिया सभु छॾाए ॾिनऊं। पोइ उते पीरल बुरड़ो वियो आहे, चई त बाबा गुलाम अली जा पुट मूंखे छॾाए ॾियो। उहे जेके सुबुह वाटर खणंदा वञी, बाक़ी हिननि खे तव्हां चालान कयो। जंहिं ते हुन SSP चयोसीं अलादीन साहब त बाबा हीअ कहिड़ी तूं वांगार थो वएं, जेकॾहिं उहे छॾाइणा आहिनि त सभु माण्हू छॾाइजे, नथई छॾाइणा त पोइ उहा ॻाल्हि करे बाक़ी हाणे हिकिड़ो छो थो रहायूं वञे। त इन्हनि जो मसइलो वञी इहे पाण ॼाणनि, बाक़ी मां हे छॾाईंदुमि, हिननि खे सुबुह वाटर खणणो आहे। असां साईं वॾे खे बि अर्ज़ु कयोसीं, असां PPI कारकुन आहियूं। असांखे ज़ोरीअ गुल हसन हाले पोटो, पीरल बुरड़ो, अलियन बुरड़ो, SDO केनाल, रही बख़्श सूमरो ऐं आबदार जान मोहम्मद कलोड़ो, इहे सभु जेके आहिनि मिली भगत करे असांखे मुख़्तलिफ़ जुर्तू केसनि में 5-6 FIR करे।